बिस्मिल्लाह मौला आबाद रखियो। ओ रानी खुदा जे करण थी वठ दर हुसैन जो। हाँ रानी खुदा जे करण थी, रानी खुदा जे करण थी वठ दर हुसैन जो। खुदा जे करण थी वठ दर हुसैन जो। रानी खुदा जे करण थी वठ दर हुसैन जो। वठ दर हुसैन जो। खुदा जे करण थी वठ दर हुसैन जो। सवाल कयो अबरार हुसैन जा को थींदो छा? दर हुसैन जो। अचो त नतीजो कढी जाओ। राजी खुदा जे करण थी वठ दर हुसैन जो। दर हुसैन जो। मौला जिंदगी दे आप फरमाए दर हुसैन जो। थींदो छा? थींदो छा? हाँ जंगलत खां वधी आहे घर हुसैन जो। बिस्मिल्लाह वडा करीमन वडा रहीमन वडा सखियन हिन जे दर ते जेके नियत खुलूस आया के होर बणया के कंबर बणया के सलमान बणया के कलंदर बण जीविया। वडा करीमन वडा सखियन किया अचो तो मिसरे जे रंग में तो बुधायाव हो तकदीर जे कलम खे जिया चाहे सुभान अल्लाह। जियो जियो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह तकदीर जे कलम के जिया है हलाए बगदई औलाद का दर तो जगाए है नामो जहान ते आए सरवर हुसैन जो। जहान ते आए सरवर हुसैन जो। हम शक्ल पैगंबर आहे अकबर हुसैन जो। बिस्मिल्लाह खुश किस्मत दा हुआ कौम जिंजो अली इमाम जंहिंजा 5 12 14 रहबर पीर एड़ो हुजे जो माण्हू चैन माण्हू में ॿुधाए त मुंह मथे करे ॿुधाए। एड़ो पीर न हुजे जंहिंखे किबला चांवरनि में बूटियूं ई नज़र। कम अज कम पीर एड़ो हुजे तुझी लाश तुझी कबर ताईं न वञे अली जी कुर्सी में लगी वञे। अचो त ॿुधायां पीर केड़ो हुजे सलाह ठाहिजो उन्हनि खे। पीर केड़ो हुजे मुर्शिद जे करो तोखे ज़हरा जो हाल करे खाई तो पियो हुसैन जो खाधो हाल करे। सुभान सुभान बिस्मिल्लाह मुर्शिद जे करो सुबह शाम तो हर हर हुसैन जो। सुबह शाम तो हर हर हुसैन जो। गैरन के छड़े थी अजनो पर हुसैन